तो ही कणे शहजादो ऐं 5 परनि जी अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाहनि जो त बादशाह पाण धणी पाक पाण आहे, पर हीउ बि ज़मीन जे टुकरे ते बादशाही कंदो हो। हुन बादशाह हिकिड़ी राति ख्वाब में ॾिठो त सुभाणे अलाए हिकु वॾो साफ़ मैदान आहे जंहिंजे विच में हिकु वण बीठल आहे। हुन मुल्क जे बादशाह हिकिड़ी राति ख्वाब ॾिठो। बादशाह अजीब ख्वाब ॾिठो त सुभाणे अलाए हिकु वॾो साफ़ मैदान लॻो पियो आहे जंहिंजे विच में हिकु वण बीठल आहे जंहिंजो थोरो चांदी जो टारियूं टारियूं सोन जूं पन ज़मरद जा फर यानी जेके मेवा उहा नीलम ऐं गुल याकूती हुआ। हुन वण जे बसांगे जे विच में चंड बीठल आहे जंहिंजी रोशनी नूर कयो बीठी आहे। हाणे बादशाह ख्वाब में ॾिसे थो। बादशाह अहिड़ो जंसार ॾिसी हैरत में पइजी वियो। बादशाह अहिड़ो ख्वाब ॾिसी अहिड़ो जंसार ॾिसी हैरत में पइजी वियो। अञा निंड में हो त ओचितो अखि खुली वियुसि। बादशाह अञा निंड में हो त ओचितो अखि खुली वियुसि। छा ॾिसे न को उहो वण, न को उहो जंसार, न को चंड। वरी हिन ख्वाब खे कूड़ सम्झी अखियूं खणी बंदि करे छॾियईं। बादशाह हुन ख्वाब खे कूड़ सम्झी वरी खणी अखियूं बंदि करे छॾियईं। उहो ख्वाब वरी ॾिसण में अचे। बादशाह खे उहो ख्वाब वरी ॾिसण में अचे, पर ॿियो थियो ख़ैरु नेठि बाक़ी राति बादशाह पासा उथलाईंदे गुज़ारियईं। हाणे सी सुबुह जो बादशाह सही संभरी दरबार में आयो। बादशाह सही संभरी दरबार में आयो जिथे सभु अमीर वज़ीर, अमीर अमरा ऐं संदसि 7 पुट हाज़ुर हुआ। आख़िर सभिनी खे बादशाह चयो त राति मूं ख्वाब लधो आहे। राति मूं अजीब ख्वाब लधो आहे। हिकु वॾो साफ़ मैदान आहे जंहिंजे विच में हिकु वण ॾिठो अथुमि। हुन साफ़ मैदान में हिकु वण ॾिठो अथुमि जंहिंजा पन ज़मरद जा सोना टार चांदी जो थुड़ फर नीलम ऐं गुल याकूती आहिनि ऐं उन वण जे बसांगे जे विच में चंड चमकी रहियो आहे। हाणे उहो साॻियो जंसार आउं सचो पचो ॾिसणु घुरां थो। हाणे आऊं उहो साॻियो जंसार, उहो साॻियो वाक़ियो सचो पचो ॾिसणु थो घुरां। जेकॾहिं केरु मूंखे उहो इसरार आणे ॾेखारींदो त आउं उनखे मालामाल करे छॾींदुसि। सभिनी माण्हुनि उहो ख्वाब जी हक़ीक़त ॿुधी सिवाइड़ा थी विया। हाणे साईं कंहिंखे उन ख्वाब जी ख़बर हुजे त बादशाह खे ॿुधाइनि, छो त उन्हनि सॼी जुमार में अहिड़ो वाक़ियो कोन ॿुधो हो। सभई हैरान थी विया त हाणे बादशाह खे कहिड़ी वरंदी ॾियूं। नेठि कुझु देरि बाद चइनिनि भाउरनि पाण में सलाह करे पीउ खे चयो। पंहिंजे पीउ बादशाह खे चयो त बाबा साईं असीं 6 भाउर ॻोल्हा ते वञूं था ऐं इनशाला उन इसरार खे हथु करे पोइ अव्हां वटि हाज़ुर थींदासीं। बादशाह उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह पंहिंजे पुटनि जो उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। उन्हनि खे इजाज़त ॾिनी। हाणे सी बादशाह जो 7हों पुटु उहो बि सभिनि खां नंढो हुअण सबबि मथसि बादशाह जी राणी जो ॾाढो प्यारु हो। हिकु पल बि खेसि पाण खां धार न कंदा हुआ। हाणे सी बादशाही ॿार आहिनि उहे त दादला हूंदा आहिनि बादशाहनि खे। असां जहिड़ो ग़रीब पंहिंजे ॿारनि खे दादलो न कंदा आहियूं। पाण जहिड़े ग़रीब इन ड्रिज खां बि पंहिंजे ॿारनि खे जेको आहे त दादलो न कंदा आहियूं त उहे फॾो कंदा, फ़साद कंदा, यानी अजायो अंगल कंदा। बिस्किट जा पैसा न हुजण करे बि पंहिंजे ॿारनि खे ग़रीब माण्हू साईं दादला न कंदा आहिनि। हाणे बादशाही ॿार उहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बादशाह ऐं राणियुनि खे ॾाढा दादला ऐं प्यारा हूंदा आहिनि। सो बादशाह उन पंहिंजे पुट खां हिकु पल बि पाण खां धार न कंदो हो। उनखे जो उन वाक़े जी ख़बर पई संदसि ॿाहिरि ख्वाब जी ताबीर लहण लाइ वञनि था, उहो बि ज़िद ॿधी बीह रहियो। बादशाह जो नंढो पुटु उहो बि ज़िद करे बीह रहियो त आउं ॿाहिरनि सां वञा। बादशाह जी राणी खेसि घणो ई सम्झायुसि, पुट तूं अञा नंढड़ो आहीं, तूं अजायो पाण खे आज़ार में विझंदे, तकलीफ़नि में विझंदे। तुंहिंजा वॾा 6 भाउर वञनि था, सही ख्वाब जी ताबीर लाइ ईंदा, तूं अजायो पाण खे मुसीबत में न विझ। लेकिन हीउ जवान न मुड़ियो, चई न मूंखे इजाज़त ॾे आउं बि वञा। आख़िर बादशाह जी राणी लाचार थी हिन खे भाउरनि सां गॾु वञण जी इजाज़त ॾिनऊं। हाणे साईं ही 7 भाउर पाण सां गॾु भला घोड़ा, नौकर चाकर, सौदो सामान, खज़ाने जा खुर्दीनूं भरे हिकु वॾो काफ़िलो वठी रवाना थी विया। हाणे साईं बादशाही त ॿार आहिनि उन्हनि खे का खज़ाने जी परवाह कोन्हे। उन्हनि भला घोड़ा, नौकर चाकर ऐं खज़ाने जा खुर्दीनूं भरे हिकिड़ो वॾो काफ़िलो वठी हिकिड़ी तरफ़ा रवाना थी विया। ही 7 जवान शिकार कंदा, घोड़ा अकलींदा, उरींदा अकलींदा, वेला वक़्तु काटींदा, किथे ॾींहुं त किथे राति मिणज़ुलूं कंदा, जर जग जाॻींदा। 7 ॾींहंनि जी मुसाफ़िरी बाद हिकु अहिड़े शहर में पहुता जंहिंमें अंदरि घिणण सां हिननि जी तबियत ॾाढी ख़ुशि थी वई। 7 ॾींहंनि जी मुसाफ़िरी बाद ही 7 भाउर हिकु अहिड़े शहर में पहुता जंहिंमें अंदरि घिणण सां हिननि जी तबियत ॾाढी ख़ुशि थी वई। ही बाग़ बहार थी विया। ही जवान बि शहर में घुमंदे फिरंदे हिकु अहिड़े हंधि अची पहुता
जिथे माण्हुनि जो मेड़ लॻो पियो हो। उन शहर में हिकिड़े हंधि अहिड़ो मेड़ लॻो पियो, मलाखड़ो लॻो पियो। हिननि पुछा कयो त हिते छाजे करे रश लॻी पई आहे। पुछा करण ते मालूम थियो त हिते तमामु हिकु ख़ूबसूरत औरत रहे थी। हिन शहर में हिकु तमामु ख़ूबसूरत औरत रहे थी जंहिंजी हुसन जी आक मुल्कनि खां मुल्कनि मशहूरु आहे। उनजे हथ करण लाइ परे परे जा अमीर ऐं सौदागर ऐं शहज़ादा पंहिंजो दाव लॻाए विया आहिनि, मगर कामयाबी कंहिंजी बि न थी आहे। जन मां केतिरा त फ़क़ीर शहर में घुमंदा था वतनि, के दरबदर थी जंगलनि में धिका खाईंदा था वतनि। उन औरत जी शर्त इहा आहे त जेको हिन सां शतरंद रांदि खेॾींदो ऐं खटींदो तंहिंसां शादी कंदी, पर अॼु ॾींहं ताईं को बि हिन सां बाज़ी खटी न सघियो आहे। चइनि शहज़ादनि ॼण पाण शतरंद रांदि जा माहिर हुआ, तन पाण में सट सटी त असीं ज़रूरु हिन खे खटींदासीं। ईअं चई उन शहर में तरसी पिया। हिकिड़ो वॾो भेर हो, उन ते ॾोंको हणी मुक़ाबिले जो ऐलान कयूं। यकदमि बानी निकिती, जीअं हिननि खे ॾाढी अदब सां महलात में वञी महिमान खाने वारी जॻह में विहारियो, ख़ूब ख़ातिरियूं करण लॻी। हाणे सी होॾां सतें शहज़ादे यानी बादशाह जे नंढे पुट ॾिठो त ॿाहिरि हितां अॻिते चुरनि कोन था, तॾहिं उन्हनि खे सम्झाइण लॻो, पंहिंजे वॾनि छहनि भाउरनि खे सम्झाइण लॻो, चई अदा हीउ फ़रेब आहे, हलो त पाण जंहिं कम सां निकिता आहियूं ओॾां हलूं। बाबे जंहिं कम सां असांखे मोकिलियो आहे, हाणे हलो त ओॾां हलूं। तव्हां हिकिड़े फ़रेबी रन जे चकर में अची हिते किरी पिया आहियो, हाणे हलो त वञी बाबा जे ख्वाब जी ताबीर लाइ अचूं। पर संदसि भाइरनि चुस, कंजर तोखे वञिणो आहे त वञ, असीं कोन हलंदासीं। असीं हिन औरत खे माणे पोइ जेको आहे त बाबे जी ख्वाब खे ॾिसंदासीं। असीं हाणे अॻिते कोन हलंदासीं, तोखे जेड़े वञिणो आहे त वञ। नंढे शहज़ादे ॾिठो त हाणे हीअ कंजर ईंदा ई कोन, सो हिन पंहिंजो मुंहुं वठी उथी पंधु पियो। हिन दिलि में ख़्यालु कयो त हाणे हीअ कंजर अॻिते ईंदा ई कोन, इन फ़रेबी रन जे चकर में अची फाथा आहिनि। हा साईं, अहिड़ा त काफ़ी आरामी हूंदा जिन खे बाबो कंहिं कम सां मोकिलींदो, वञी क्रिकेट रांदि खेॾींदो या वञी फिल्म ॾिसंदो। सो बादशाह जा 6 पुट बि ईअं निकिता। हिननि अॻिते हलण जो जवाबु ॾिनो। सो नंढे बादशाह जे शहज़ादे ॾिठो त हाणे हीअ ईंदा ई कोन, सो हिन पंहिंजो मुंहुं वठी उथी पंधु पियो। हीअ साईं होरींदो हकलींदो अञा 2 मंज़िलूं मस कयईं त तमामु परे हिकिड़ो ज़बरदस्त शुआ ॾिठईं। हिन खे परियां हिकिड़ो ज़बरदस्त शुआ ॾिसण में आयो। हीअ ॾिसी हैरान थी वियो। नंढड़ो शहज़ादो अज में पइजी वियो, हैरान थी वियो त अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे, हिन में अलाए कहिड़ी इसरार आहे, हिन शुआ में अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे, जंहिं राति खे ॾींहुं बणाए छॾियो आहे। एॾो वॾो शुआ हो जो शुआ जे करे सफ़ा ॾींहुं लॻो पियो हो। सो हीअ हैरान थी वियो। जॾहिं अधु राति गुज़री त उहो शुआ गुम थी वियो ऐं ऊंदा कारी थी वई। शहज़ादो बि हिकिड़े वण ते चढ़ी सुम्ही रहियो। जॾहिं सुबुह थियो त हीअ वण तां लही उथी उन तरफ़ हलियो। जंहिं तरफ़ शुआ ॾिठईं हुअईं त कुझु पंधु मस कयईं त हिकिड़ो ॻोठु ॾिसण में आयो। नंढड़े शहज़ादे खे हिकिड़ो ॻोठु ॾिसण में आयो। दिलि में ख़्यालु कयईं छो न उन ॻोठ में कुझु वक़्तु साई करणा, उन उसरार जी हक़ीक़त बि वठां। सो हीउ वीचारो उन ॻोठ ॾे रुख़ कयईं। जॾहिं ॻोठ में पहुतो तॾहिं ॻोठ जे माण्हुनि संदसि ख़ूब ख़ातिरियूं कयूं ऐं शहज़ादे उन्हनि ॻोठ वारनि खां राति वारी शुआ बाबति ख़बरचार पुछा कयईं। चई अदा आऊं हिकिड़े बादशाह जो पुटु आहियां, सैर सफ़र ते निकितल आहियां, राति आऊं अचां पियो, अचानक सोजरो थी पियो। 29 जी राति बि 14 जहिड़े चंड वांगुरु सोजरो थी पियो। आऊं हैरान थी वियुसि, अहिड़े ऊंदाही राति में सोजरो वरी किथां थी वियो। आऊं इहो ॾिसी हैरान थी वियुसि। हेॾां होॾां ॾिसणु लॻियुमि त परियां मूंखे हिकिड़ो ज़बरदस्त शुआ ॾिसण में आयो। मूंखे पक थी त इहो सॼो इसरार इन शुआ में आहे जेको राति खे बि ॾींहुं बणाए छॾियो आहे। सो हाणे इहो शुआ बाबति आऊं ख़बरचार पुछा करण लाइ हिते पहुतो आहियां। ॻोठाणनि इहो ॿुधी शहज़ादे खे चयो। शहज़ादे खे चयईं असीं पंहिंजे वॾनि खां ॿुधंदा अचूं था, उत्तर तरफ़ 100 कुअनि जे पंध ते 5 परियुनि जूं 5 कोट बीठल आहिनि। उत्तर तरफ़ 100 कुअनि जे पंध ते 5 परियुनि जी 5 कोट बीठल आहिनि ऐं उभरंदड़ तरफ़ 50 कुअनि ते हिकिड़ी ढंढ आहे। ओभर तरफ़ 50 कुअनि ते हिकिड़ी ढंढ आहे जंहिंमें झूड़ नांग रहे थो। उन ढंढ में हिकिड़ो झूड़ नांग रहे थो। उहो नांग हर जुमेरात पंहिंजो मण कढी ढंढ जे किनारे ते रखंदो आहे। उहो झूड़ नांग हर जुमेरात पंहिंजो मण कढी ढंढ जे किनारे ते रखंदो आहे। उहो सोजरो जो तो ॾिठो आहे सो उन मण जो आहे, उन झूड़ नांग जे मण जो आहे।
उहे पंजूं परियूं उन मण जे सोजरे ते अची गॾु थी रांदि रूंद कंदियूं आहिनि। ऐं का परी मुरली वॼाए त का सुर लाए त का वरी कुंजरी वॼाए त का वरी नचे। मतिलबु त अहिड़े हिसाब सां उहे पंजूं परियूं उन ढंढ ते अची रांदि रूंद कंदियूं आहिनि। नांग बि उन राग रूप में अची मस्तु थी फण कढी वेही झूलींदो आहे। अधु राति ताईं उहो तमाशो उहो नज़ारो हलंदो आहे। जंहिंखां पोइ उहे पंजूं परियूं उन तलाउ में वेझे सिंजी, जंहिंखां पोइ हर हिकु पंहिंजे घर ॾांहुं राही ते मतिलबु त पंजूं परियूं पंहिंजे घर ॾांहुं रवाना थी वेंदियूं आहिनि। नांग उहा मण ॻियो वेंदो आहे। सो शहज़ादा जेको शुआतुके ॾिसण में आयो उनजो इसरार इहो आहे। शहज़ादे इहो ॿुधी ॻोठ वारनि खां पुछा करणु लॻो। चईं भाऊ हाणे तव्हां सिर्फ़ु एतिरो भलाई कयो, मूंखे एतिरो ॿुधायो त उन्हनि परियुनि खे हथु कीअं कजे। तॾहिं ॻोठ वारनि शहज़ादे खे चयो, ए शहज़ादा असीं पंहिंजे वॾनि खां इहो ॿुधंदा अचूं था उन्हनि परियुनि खे हथु करण जी उहा ई कुंजी आहे। उन झूड़ नांग जी मण हथु कजे त पोइ ई परियूं हथु ईंदियूं। पोइ उहा मण खणी उन लोही कोट सां चोइजे त कोट जो दरवाज़ो खुली पवंदो। ॿी सूरत में उहो दरवाज़ो कंहिं बि हालत में खुलण जोॻो न आहे। उन कयल तमाशे खे को ज़मानो गुज़री वियो, वॾो ज़मानो गुज़री वियो, सदियूं गुज़री वियूं जो हलंदो अचे थो। आख़िर शहज़ादे दिलि में उहो पको कयो त पहिरियां उन नांग खे मारे मण हथु कजे, पोइ सभु कम सवला थी वेंदा। सो शहज़ादे इहो दिलि में पको इरादो कयो त उन झूड़ नांग खे मारे उन्हनि पंजनि परियुनि खे ज़रूरु हथु कबो। हाणे सईं सुबुह जो सवेर शहज़ादो सही संभरी उन ढंढ ॾांहुं रवानो थी वियो जिते झूड़ नांग रहंदो हो। सो ही ओॾांहुं रवानो थी वियो। अञा ढंढ खां को कन पंधु पोइते हो त झूड़ नांग जो हिकिड़ो पुछ हिन खे विकोड़े वियो। उन झूड़ नांग जो हिकिड़ो पुछ हिन खे विकोड़े वियो। शहज़ादे यकदमि तरार कढी उन खे कपे विधो। उन झूड़ नांग जे उन जेको आहे पुछ खे कपे विधो ऐं वठी पोइते भॻो। पर भॼंदे भॼंदे ॿियो पुछ खेसि विकिणण लाइ पुठियां पियो। हिन बि यकदमि उन खे वॾी टप ॾेई घोड़े ते चढ़ी जो घोड़े खे छॾे ॾिनई त सिधो अची ॻोठ में दम पटियईं। उहे चवंदा आहिनि त पादरनि खां जिन बि भॼी वञनि सो शहज़ादो जान बचाए सिधो अची ॻोठ में दम पटियईं। ॻोठाणनि इहो ॾिठो सो हैरान थी विया, अची शहज़ादे खे चौधारी फेरी विया। पुछा करणु लॻा, शहज़ादा तोसां ख़ैरु आहे? तोसां कहिड़ी वेदंती आहे जो घोड़े खे एॾी स्पीड सां अची हिते दम पटियईं? शहज़ादे समूरो अहवालु करे ॿुधायो। ॻोठाणनि खे चईं, आऊं जान बचाए हिते अची पहुतो आहियां। ॿुधायां त उन नांग जा केतिरा ई पुछ आहिनि जेके ज़मीन ते विढ़िया पिया आहिनि। हाणे उन्हनि सां कीअं खेॾ सां विढ़बो, बाक़ी साम्हूं हिन सां पूरो कोन पइबो। ॻोठाणनि ॿुधायुसि, अदा ही 100 पुछनि वारो नांग करे सॾिबो आहे। शहज़ादा ही 100 पुछनि वारो नांग करे सॾिबो आहे। आस पास हिन जो को बि वटवानो या माण्हू छेड़ो न छॾियो आहे। के त मारे खाई वियो, के मुल्क छॾे भॼी विया आहिनि। तुंहिंजा पीर ज़ोर हुआ जो वापसि वरियो आहीं। सो शहज़ादा अॼु ताणी उन झूड़ नांग खां केरु बची वापसि हिते कोन पहुतो आहे। तुंहिंजा पीर ई ज़ोर हुआ, तोखे त अलाह बचायो जो तूं वापसि हिते अची पहुतो आहीं। बाक़ी अॼु ताणी उन झूड़ नांग खां केरु बची वापसि हिते कोन पहुतो आहे। शहज़ादे ॻोठाणनि खां इहो ॿुधी उन्हनि खे चईं, यार वाक़ई मूंखे त अलाह बचायो आहे। तॾहिं शहज़ादे उन ॻोठ वारनि खे चईं, हाणे तव्हीं मुंहिंजो हिकिड़ो मदद कयो। हाणे तव्हां मुंहिंजी रुॻो हिकिड़ी मदद कयो। उमीद त आऊं उन झूड़ नांग खे मारे उनजो ख़ात्मो करे छॾींदुसि। ॻोठाणनि शहज़ादे खां पुछा कयो, तोखे कहिड़ी मदद जी ज़रूरत आहे? असीं तुंहिंजे कहिड़ी कमु अची सघूं था? शहज़ादे चयो, मूंखे हिकिड़ी मज़बूत लोह जी पेती ठाराए ॾियो। मूंखे मज़बूत हिकु लोह जी पेती ठाराए ॾियो जंहिं में आऊं पूरो थी सघां। उन पेती जे चइनि पासनि खां ॿाहिरि तमामु तेज़ भाला ऐं छुरियूं लॻियल हुजनि। उन्हनि में साह खणण जी सुराग बि हुजनि। ॻोठ वारनि जॾहिं शहज़ादे जी इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं हिक ॿिए खे चवणु लॻा, वञ भेण जा पुट, हिकु हींअर त सफ़ा को चरियो आहे। तॾहिं शहज़ादे खे सम्झाइण लॻा। सभई ॻोठ वारा शहज़ादे खे सम्झाइण लॻा, चवणु लॻा, ए शहज़ादा उन झूड़ नांग खे मारण तुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। उन ॻाल्हि तां लही वञ। असीं पंहिंजे वॾनि खां इहा ॻाल्हि ॿुधंदा आयासीं त उन झूड़ नांग खे मारण कंहिं इंसान जी वस जी ॻाल्हि कोन्हे। सो ॿेली अजायो मौत जे मुंहं में न वञ, अजायो मौत खे दावत न ॾे, उन ॻाल्हि तां लही वञ। उन झूड़ नांग खे मारण तुंहिंजे ऐं मुंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे। अजायो मौत जे मुंहं में न वञ, असीं तोखे सलाह था ॾियूं, उन ॻाल्हि तां लही वञ। शहज़ादो चवणु लॻो, उहा ॻाल्हि तव्हां मूं ते छॾे ॾियो। नांग खे मारण तव्हां मूं ते छॾे ॾियो। तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी भलाई कयो, मूंखे हिकिड़ी मज़बूत लोह जी पेती ठाराए ॾियो जंहिं में आऊं पूरो थी सघां। पोइ उन पेती जे चइनि पासनि खां ॿाहिरां तमामु तेज़ भाला ऐं छुरियूं लॻियल हुजनि। उन्हनि में सिर्फ़ु साह खणण लाइ
नंढड़ा सोरा हुजनि, तव्हां सिर्फ़ु एतिरी भलाई करे ॾियो, बाक़ी नांके मारणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि आहे, ऐं नांके मारे ईंदुसि। ॻोठाणनि जॾहिं ॾिठो त हाणे शहज़ादो पंहिंजी ॻाल्हि तां असुलु लहंदो कोन्हे, तॾहिं हिक ॿिए खे चवणु लॻा, हाणे हिन खे रोकणु अजायो आहे, हीउ चरियो असुलु मुड़ंदो ई कोन। हाणे जेकॾहिं मौत जे मुंहं में थो वञे, हाणे हिन खे असीं छा था करे सघूं, हाणे खटणी क़िस्मत। तॾहिं ॻोठ वारनि ॻोठ जा सभई लुहार गॾु करे उन्हनि खे विहारिया। जन थोरनि ॾींहंनि में अहिड़ी मज़बूत पेती तयारु करे शहज़ादे जे हवाले कयूं, जंहिंजे चइनि पासनि खां तमामु तेज़ भाला छुरियूं लॻल हुआ, अची शहज़ादे जे हवाले कयूं। हाणे सईं शहज़ादे उहा पेती गाॾी में रखी ॿिनि ॻोठाणनि समेत ढंढ ॾांहुं रवानो थी वियो। योरींदा अकलींदा नेठि ॿिए टे ॾींहं अची ढंढ वटि पहुता। हाणे शहज़ादो जुमेरात जो इंतज़ारु करणु लॻो, छाकाणि उहा जोड़ नांग परण समेत जुमेरात ते अची उते तमाशो कंदा आहिनि, मतिलबु त उन शाह में अची रांदि रूंद कंदा आहिनि। सो हीउ जुमेरात जो इंतज़ारु करणु लॻो। हिन दिलि में ख़्यालु कयो त भली नांग बि ढंढ मां ॿाहिरि निकिरी मैदान ते मन रखे त पोइ संदसि ख़बर वठिजे। आख़िर उहा राति बाई, मतिलबु जुमेरात बाई। शहज़ादो पाण उन पेती में घिड़ी वेठो ऐं ॻोठाणनि खे उहा पेती खणाए ढंढ जे वेझो रखी उन्हनि खे इजाज़त ॾिनई, हाणे अवीं परभरो वेही तमाशो ॾिसो। हाणे साईं ही ॿई ॼणा वेही कहिड़ो तमाशो ॾिसनि, उन्हनि ॿिन्हिनि अमरान जी त टिट जूं ठकाऊं हुजनि, उन्हनि जो त टोरो ई कोन पियो बीहे। हिक ॿिए खे चवणु लॻा, हाणे भॼी पंहिंजो जान छॾायूं, न त जेकॾहिं जोड़ नांग आयो त खाई नास करे छॾींदो। तॾहिं ॿई हिक ॿिए खे चयूं, भॼ त कंजर, भॼी जान छॾायूं, न त नांग आयो त बुझ बुझ करे छॾींदो। हिननि साईं पंहिंजो ॻुई ढोंगे ते रखी वठी भॼणु शुरू कयो। भॼंदे डुकंदे सिधो अची पंहिंजे ॻोठ ते साई पटियूं। हाणे छॾियो इन्हनि ॿिन्हिनि अमरान खे, हाणे अची ॾिसूं त शहज़ादे सां कहिड़ी वेदन थी। शहज़ादो जॾहिं उते अची पहुतो, राति जो नांग ढंढ मां ॿाहिरि निकितो, मण कढी खणी कप ते रखी। थोरी देरि कान गुज़री त परियूं बि उते अची पहुतियूं। उहा पंजे परियूं बि उते अची पहुतियूं, नाच राग करणु लॻियूं। शहज़ादे बि छा कयो, जो ढगनि खां आवाज़ सां अकलींदो ढंढ ॾे रोक कयईं। अञा अॻिते मस वधियो त नांग जी निगाह ईंदड़ गाॾी थी पई। हिकिड़ी पंहिंजो पुछ खणी विकोड़ियईं त पर पुछ कपजी टुकुर टुकुर थी पियो। वरी ॿियो पुछ हयईं त उहा बि टुकुर टुकुर थी पियो। उते कार वचां ॿ टे पुछ खणी खोड़ियईं त उहा बि कपजी विया। आख़िर सख़्तु कावड़ मां सभिनि पुछनि सां हमलो कयईं, पर उहा सभु कपजी विया, छो त जेके पुछ संदूक खां वेड़िया से कपजी विया। आख़िर नांग खे तमामु सख़्तु जोश अची वियो, उन जोड़ नांग खे तमामु सख़्तु जोश अची वियो, छाकाणि त उन जा सभु पुछ कपजी विया। सो वठी जो पेती ते चाल ॾिनई, कावड़ मां हिन पेती ते चाल ॾिनई त कपजी अधु अधु थी किरी पियो। पोइ त शहज़ादे उन पेती मां निकिरी आयो। पहिरियां उन नांग जी सिसीअ पुछ वॾी गाॾी में विधईं, पोइ मण खीसे में विझी वापसि वञणु लॻो। होॾां जो ऊंधा थी सभु परियूं ग़ाइब थी वियूं। हीउ सिधो ॻोठाणनि वटि आयो। शहज़ादो सिधो ॻोठाणनि वटि आयो, उन्हनि खे अची ख़बर ॿुधाईं, नांग खे मारे आयो आहियां। ॻोठाणनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं हिक ॿिए खे चवणु लॻा, वञ भेण जा पुट, हीउ कंजर त पहिरें जोड़ जो कूड़ो आहे। तॾहिं शहज़ादे खे चवणु लॻा, इहा ॻाल्हि सरासर कूड़ आहे। हाणे साईं इतबार कीअं अचे, हिननि पंहिंजे वॾनि खां इहा ॻाल्हि ॿुधंदा आया त उन जोड़ नांग खे मारणु कंहिं इंसान जे वस जी ॻाल्हि कोन्हे। तॾहिं शहज़ादे खे चवणु लॻा, ए शहज़ादा, असीं पंहिंजे वॾनि खां इहा ॻाल्हि ॿुधंदा आयासीं त उन जोड़ नांग खे मारणु कंहिं इंसान जी वस जी ॻाल्हि कोन्हे। सो तुंहिंजी ॻाल्हि सरासर कूड़ आहे। शहज़ादे चयो, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हियुनि ते इतबार कोन थो अचे त हाणे हलो त आउं तव्हांखे जोड़ नांग जी सिसी ॾेखारियां। तॾहिं हिननि खे वठी जो गाॾी जे भरिसां ॿीहारियईं, हिननि खे अची सिसी ऐं पुछ ॾेखारियईं। तॾहिं हिननि खे पक थी त वाक़ई शहज़ादे जोड़ नांग खे मारे हिते पहुतो आहे। पोइ त ॾाढा ख़ुशियूं थी वियूं, शहज़ादे खे मुबारकूं ॾिनूं, छाकाणि हिकिड़े वॾे मुसीबत खां उन्हनि जी जिंद छुटी। हाणे साईं उन जोड़ नांग खे मारण खां पोइ ॿिए ॾींहुं शहज़ादो पाण सां मण खणी उतर तरफ़ ॾिनल कोटनि ॾे वियो। हिन पाण सां गॾु उन जोड़ नांग जो मण खणी उतर तरफ़ ॾिनल कोटनि ॾे वियो। इहो ओरींदो अकलींदो वेला वक़्तु काटींदे नेठि केतिरनि ॾींहंनि जे मंज़िल बाद अची अहिड़े लोहे कोट वटि पहुतो। कोट वटि ॾिसे त न को दरी न का दरवाज़ो। एॾो वॾो कोट हो जो हुनखे न दरी हो न को दरवाज़ो। इंसान त परे जी ॻाल्हि आहे, उनजे मथां पकी बि परवाज़ न पिया करे सघनि, एॾो वॾो कोट हो। जॾहिं कोट वटि अची पहुतो त ॾिसे न को दरी आहे न को दरवाज़ो। पोइ त कढंदी खीसे मां मण कोट खे हईं त यकदमि भित में दरवाज़ो थी पियो, छाकाणि उन लोही कोट जो ॿियो दरी दरवाज़ो कोन हो, सिर्फ़ु उहा ई हिकिड़ी कुंजी हुई।
जॾहिं मण उन कोट खे लॻंदो हो त ऑटोमेटिकली यकदमि भित में दरवाज़ो थी पवंदो हो। जॾहिं दरवाज़ो थी पियो, शहज़ादो यकदमि अंदरि वञी ॾिसे त बाग़ बाग़ीचा ऐं हर तरफ़ तमाशा लॻा पिया आहिनि। एॾो वॾो ख़ूबसूरत मालात उन कोट जे अंदरि हर तरह तमाशा लॻा पिया आहिनि। अंदरि चांदी जे भितनि सां अहिड़ो मालात ॾिसण में आयुसि, हीअ मालात में घिड़ी वियो। शहज़ादो मालात जे अंदरि घिड़ी वियो। छा ॾिसे त चांदी जे पलंगनि ते निहायत ख़ूबसूरत परी वेठल आहे। परी जो शहज़ादे खे ॾिठो सा उथी खड़ी थी। परी जॾहिं शहज़ादे खे ॾिठो त उथी ही बीही रही ऐं शहज़ादे खे पाण सां गॾु तख़्त ते विहारियईं। हिकु वॾो तख़्त हो, उन ते ही वेठल हुई ऐं उन सां गॾोगॾु हिन शहज़ादे खे बि तख़्त ते विहारियईं। पोइ त शहज़ादे खां अहवालु वरितईं। शहज़ादे खेसि समूरो अहवालु करे ॿुधायो, कहिड़ी तरह मुंहिंजे पीउ अहिड़ो ख़्वाबु लधो आहे। हिन ॿुधायो त मुंहिंजे पीउ ख़्वाबु लधो आहे, आउं उन जे ताबीर लाहिण लाइ हिते पहुतो आहियां, जंहिंजी ॻोल्हा में अची निकितो आहियां। परी चयो त मुंहिंजो नालो चांदना परी आहे। असीं पाण में 5 भेणूं आहियूं। हाणे जेसीं ताणी असीं 5 भेणूं पाण में न गॾंदासीं तेसीं ताणी उन ख़्वाब जो पूरो ताबीर न थी सघंदो। चांदना परी चयो, असीं पाण में 5 भेणूं आहियूं। हाणे जेसीं ताणी असीं 5 भेणूं पाण में न गॾंदासीं तेसीं ताणी तुंहिंजे पीउ बादशाह जो ख़्वाब जी ताबीर पूरो कोन थी सघंदो। चांदना परी चयो, हाणे तूं पंहिंजे मंज़िल ते पहुची वियो आहीं, तंहिं करे तूं हिते अॼु आराम कर त सुभाणे तोखे सोना परी वठी हलंदुसि। शहज़ादे ॾिठो त हाणे त अलाह ॿुधी आहे जो आउं अची मंज़िल ते पहुची वियो आहियां। हाणे बेतरात हिते आराम कंदुसि, सुभाणे इंशाअल्लाह सभु सणायूं थींदियूं। उते शहज़ादे चांदना परी वटि आराम कयो। सुबुह जो चांदना परी हिन खे कुल्हे ते खणी उॾामी आणे सोना परी जे कोट वटि लाथो। हाणे सिपरनि जे अॻियां कहिड़ी देरि हिन यकदमि हिन खे कुल्हे ते चाढ़े आणे सोना परी जे कोट वटि लाथो। वञण महिल पंहिंजे मथे मां वार चिनी शहज़ादे खे ॾिनी। उन चांदना परी वञण महिल पंहिंजे मथे मां वार चिनी शहज़ादे खे ॾिनी। शहज़ादे खे चई, जेॾी महिल मूंखे घुराइणो हुजई तेॾी महिल हिन वार खे सेक ॾींदे आउं अखि चुंबे तो वटि पहुची वेंदुसि। चांदना परी चयो, जेॾी महिल तोखे मूंखे घुराइणो आहे त बसि बाहि जो सेक मुंहिंजे वार खे ॾींदे त आउं तो वटि यकदमि पहुची वेंदुसि। हू पोइ शहज़ादे खां मोकिलाए वापसि हली वई ऐं शहज़ादे खीसे मां मण कढी कोट खे लॻाई त भित में वरी बि दरवाज़ो नज़र आयुसि। हीउ अंदरि लंघी वियो, घुमंदो फिरंदो वञी हिकिड़े मालात वटि पहुतो। छा ॾिसे त मालात सॼो सोनो आहे। दरवाज़े मां अंदरि लंघी ॾिसे त सोन जी तख़्त ते हिकिड़ी सुहिणी परी वेठी आहे। पक थियसि इहा सोना परी आहे। परी हिन खे ॾिसंदे तख़्त मां उथी हिन खे हथ खां वठी वञी तख़्त ते विहारियईं, अहवालु वरितईं। शहज़ादे चयो, सोना परी खे चई, आउं हिकिड़े बादशाह जो पुटु आहियां। मुंहिंजे पीउ अहिड़ो ख़्वाबु लधो आहे, आउं ख़्वाब जे ताबीर लाइ हिते पहुतो आहियां। पोइ उन परी हिकिड़ी राति महिमानी करे सुबुह जो हिन खे ज़मरद परी वटि छॾी आई। मथे मां हिकु वार छीने ॾिनई, चई त जंहिं वक़्तु बि ज़रूरत पई सेक ॾींदे त आउं तो वटि पहुची वेंदुसि। शहज़ादो पोइ अहिड़े रीति ज़मरद परी ऐं याकूत परी सां मिलियो, जीअं सभिनि हिन जी ॾाढी ख़ातिरी कई ऐं सभिनि खेसि मथे मां हिकु वार छीने ॾिनो। शहज़ादो उन्हनि परियुनि जी सोबत में कुझु ॾींहं रही पोइ पंहिंजे वतन ॾांहुं रवानो थी वियो। हाणे छॾियो नंढड़े शहज़ादे खे वठूं था उन्हनि 6 आशिक़ पुटनि सां त उन्हनि सां कहिड़ी वेदन थी। हणसिंह बादशाह जे वॾनि 6 आशिक़ पुटनि सां कुते जहिड़ी वेदन थी। जॾहिं हिननि उन शहर खां अॻिते हलण खां जवाबु ॾिनो, पंहिंजे नंढड़े भाउ खे चयूं त तोखे जेकॾहिं बाबे जी ख़्वाब जी ताबीर लाइ वञिणो आहे त तूं भली अॻिते वञ, असीं तोसां गॾु कोन हलंदासीं। तोखे जेकॾहिं वञिणो आहे त भली वञ, असीं हिन ख़ूबसूरत औरत खे माणे हिन खे खटे पोइ अॻिते हलंदासीं। हिननि जॾहिं भेड़ खे डोको हयो त हुन ख़ूबसूरत औरत जी ॿानी निकिती, जीअं हिननि खे महिमान खाने में विहारियो। हाणे हुन ख़ूबसूरत औरत जी शादी लाइ इहा शर्त हो त जेको हिन सां गॾु शतरंज रांदि खेॾींदो, जेकॾहिं को बि हिन खां शतरंज रांदि खटंदो त हुन सां शादी कंदी, जेकॾहिं हाराईंदो त उन जो माल मता फुरे उन खे ठलो करे रवानो कंदो। सो हिननि शहज़ादनि सां ईअं थी वियो। हिननि जॾहिं उन ख़ूबसूरत औरत सां शतरंज रांदि खेॾियो त हिननि हारायो। हिननि जो माल मता फुरे, हिननि खे फुरे कंगाल बणाए हिननि खे फ़क़ीर बणाए छॾियईं। हाणे सी नंढड़ो शहज़ादो होरींदो अकलींदो वेला वक़्तु काटींदे उते अची पहुतो, उन शहर में पहुतो जितां पंहिंजे 6 आशिक़ पुट ॿाहिरनि खां मोकिलाए रवानो थियो। सो ख़्यालु कयईं त ख़बरचार वठां त मुंहिंजा 6 आशिक़ पुट ॿाहिरि हितां केॾांहुं विया आहिनि। हाणे सी ख़बरचार कीअं न पुछा कंदो। हुन जा 6 आशिक़ पुट ॿाहिरि जॾहिं हिन शहर में पहुता त हिन खे अॻिते हलण खां जवाबु ॾिनो।
चई असीं तोसां गॾु कोन हलंदासीं, असीं हिन ख़ूबसूरत औरत खे माणे पोइ ई अॻिते हलंदासीं। तो हिन ख़्यालु कयो त हाणे पंहिंजे आशिक़ पुट ॿाहिरनि जी ख़बर चार वठां। तो हीउ शहर में ॻोल्हा करणु लॻो त मन को अहिड़ो माण्हू मिले जंहिं खां ख़बर चार पुछा कयां। हीअ अञा हिकिड़े घटी मां पई फिरियो त ॾिसे त 6 ॼणा अचनि पिया। उन घटी में 6 ॼणा अचनि पिया। ॾिसजनि था त फ़क़ीर, मगर कंहिंजे मुंहं में फ़क़ीरी कान थी लॻे। हीअ बुखनि में महाल थी उन शहर में घुमनि पिया। जॾहिं उहे 6 ॼणा वेझो आया तॾहिं उन्हनि खे सुञाती, मार लट हीअ त मुंहिंजा 6 भाइर आहिनि। जॾहिं हिननि हिक ॿिए खे ॾिठो, चयूं अदा तूं। अहिड़े हिसाब सां ही मिली ॾाढा ख़ुशि थिया। नंढड़े शहज़ादे खां सफ़र जो अहवालु पुछा करणु लॻा। हिननि पंहिंजो किसो ॿुधायो त अदा असां सां अहिड़ी कुते जहिड़ी वेदन थी। तूं ॾे हाल तूं छा करे आयो आहीं ऐं तोसां कहिड़ी वेदन थी। नंढड़े शहज़ादे हिननि खे समूरो किसो करे ॿुधाईं, पर परियां जो किसो कोन ॿुधाईं। पोइ त संदसि भाइर ॾाढा ख़ुशि थी हिन खे मुबारकूं ॾिनऊं त तूं नेठि कामयाबु थी आहीं। पोइ त सभई ॿाहिर गॾिजी पंहिंजे मुल्क ॾांहुं पंधु पिया। हे हुरींदा अकलींदा वेला वक़्तु काटींदा। रस्ते ते 6 भाइरनि पाण में सलाह कई त बाबे जो ख्वाब जो ताबीर उहा मण आहे, सो छो न उहा हिन खां फुरे पंहिंजे कब्ज़े में कयूं, पोइ फिको न थियणो पए। इहो ख़्यालु करे हिननि पाण में सलाह ठाही। हिननि 6 भाइरनि पाण में सलाह ठाही, नंढड़े शहज़ादे खे फिरी आया। नंढड़े शहज़ादे खे ॾाढी मार बि ॾिनऊं ऐं मण बि फुरियाऊंसि। शहज़ादे बिना कंहिं हुजत जी मण हिननि जे हवाले कई। पाण उन्हनि जे पोयां नौकरनि वांगुरु ॿाहूं ॿधंदे पोयां हलणु लॻो। हीअ हुरींदा अकलींदा वेला वक़्तु काटींदा नेठि अहिड़े शहर में अची मंज़िल हयूं जिते ॿिए ॾींहुं उते जी बादशाह जी धीउ खे पंहिंजो मुड़ुसु चूंडणो हो। हीअ अहिड़े शहर में अची पहुता जिते ॿिए ॾींहुं उते जी बादशाह जी धीउ खे पंहिंजो मुड़ुसु चूंडणो हो। ॿिए ॾींहुं सॼे शहर में ढंढोरो फिरियो त शहज़ादी उन शख़्स खे पंहिंजो मुड़ुसु कंदे जंहिं ते संदसि छॾियल बांस वेहंदो। उन शख़्स खे पंहिंजो मुड़ुसु कंदे जंहिं ते संदसि छॾियल बांस वेहंदो। शहज़ादनि जो उहो ॿुधो सो उन्हनि खे बि अची ख़्यालु थियो त असीं बि उते क़िस्मत आज़माए ॾिसूं। सो हिकिड़े पोड़ी जे घर अची तरसिया। नंढड़े शहज़ादे खे सामान जो संभाल लाइ छॾे पाण ओॾांहुं रवाना थिया। हिननि जे वञण खां पोइ नंढड़ो शहज़ादो बि माट मीट करे सामान उन पोड़ी औरत हवाले करे पाण शहर खां ॿाहिरां निकिरी सिधो जंगल में आयो ऐं चांदना परी वारो ॾिनल वार कढी उनखे बाहि जो सेक ॾिनई। तकचम में चांदना परी अची उते पहुती। चई हुकुम कर, मूंखे छा लाइ घुरायो अथई? नंढड़े शहज़ादे चयो, मूंखे हाणे जो हाणे हिकिड़ी शाहाणी पोशाक, हिकिड़ो उम्दो घोड़ो खपे। मूंखे हाणे जो हाणे हिते जो हिते हिकिड़ो शाहाणी पोशाक ऐं हिकिड़ो उम्दो घोड़ो खपे जो आऊं शहज़ादी जी शादी जे मजलिस में वेंदुसि। चांदना परी हिकदमि हिन खे हिकु अछो चांदी जे रंग जहिड़ो वॻो आणे ॾिनो ऐं पाण ज़मीन ते लेटी पेटी घोड़ो थी पई। शहज़ादे हिकदमि उहे कपिड़ा पाता ऐं घोड़े ते चढ़ी उन पासे वियो जिते तमाशो थियणो हो। उते पहुचण सां ॾिसे मार लट हिते त शहज़ादनि जी अंत ई कोन्हे। हिननि ॿाहिरनि खे बि ॾिठो जेके हिकिड़े पासे खां बीठा हुआ। सभिनि जो हिन खे अहिड़ी पोशाक में ऐं अहिड़े अचे अजीब नमूने जे घोड़े ते चढ़ियल ॾिठो से सभई हैरान थी विया। हाणे साईं हैरान कीअं न थींदा, उन्हनि कॾहिं अहिड़े चांदी रंग जहिड़ो पोशाक ऐं अहिड़ो उम्दो घोड़ो न ॾिठो। से सभई हैरान थी विया। सभिनि जो वात ई पटिजी वियो। घोड़ो हेॾे अटाले खे ॾिसी मस्ती खां पेर ई न पियो खोड़े। नेठि बाज़ उॾामण जी महिल आई ऐं शहज़ादी ख़ुदि पंहिंजे हथनि सां बाज़ वठी उॾायो। बाज़ उॾामदे अची नंढड़े शहज़ादे जे मथे ते वेठो। माण्हुनि जॾहिं इहो तमाशो ॾिठो त माण्हुनि जो वात अजब खां फाटी पियो। सभई हैरान थी विया। होॾां बाज़ जो शहज़ादे जे मथे ते विहणु, हेॾां नंढड़े शहज़ादे जो घोड़े खे अड़े हणणु, कन साथ में सभिनि जे अखियुनि अॻियां ग़ाइब थी वियो। बादशाह जे माण्हुनि नौकरनि चाकरनि हिन खे घणो ई ॻोल्हियो पर हीउ कोन लधो। नंढड़े शहज़ादे उतां मोटे उहे कपिड़ा लाहे पंहिंजा पुराणा कपिड़ा पाए परी खां मोकिलाए ॾिनी ऐं सिधो उन पोड़ी कुराड़ी जे घर मोटी आयो। माटड़ी करे सुम्ही रहियो। हाणे साईं होॾां जॾहिं बादशाह जा माण्हू शहज़ादे खे ॻोल्हे थकिजी पिया, उन्हनि खे को पतो कोन पइजियो। तॾहिं वरी चंड जी ॿी तारीख़ मुक़ररु कयूं। जॾहिं 6 भाइर मोटी आया तॾहिं नंढड़े शहज़ादे आराम पई करे ॼाणी वाणी पंहिंजे वॾनि 6 भाइरनि खां अहवालु पुछा करणु लॻो। चवणु लॻो, अदा तव्हां त मूंखे कोन वठी विया आहियो, उतां जा ख़बरूं चारूं ॿुधायो, उते छा थी पियो? जीअं ते 6 भाइरनि हिन खे दड़का ॾेई चयो, तुंहिंजो छा वञे, तूं माटड़ी करे पंहिंजो कमुकार कर, तुंहिंजो हुन सां छा वञे? उन ते पोड़ी चयो, भला मूंखे ॿुधायो। शहज़ादनि समूरो अहवालु करे पोड़ी खे ॿुधायो। शहज़ादनि खे त का ख़बर ई कोन हो त जेको उम्दे घोड़े ऐं उम्दे पोशाक ते आयो उहो त असांजो नंढड़ो भाउ कंजर। उन्हनि खे का पतो कोन पइजियो। हिननि पोड़ी खे समूरो अहवालु ॿुधायो। पोड़ी खे चयूं, वरी चंड जी ॿी तारीख़ मुक़ररु कई अथनि।
हाणे साईं सभई शहज़ादा ॿिए चंड जो इंतज़ारु करण लॻा। ॿिए चंड ते नंढड़े शहज़ादे वरी सोना परी खे तलब कयो। जीअं वरी सोनी पोशाक ऐं सोनो घोड़ो ॾिनोसि। हिन दफ़े हर हिकु शहज़ादे खे हिकु हिकु खीणो ॾिनो। उहो उछलियो जंहिंजो खीणो शहज़ादी जी झोली में पवंदो उहो शहज़ादी जो हक़दारु थींदो। उन ते सभिनी शहज़ादनि पंहिंजी क़िस्मत आज़माई कई, पर नेठि नंढड़े शहज़ादे जो खीणो वञी शहज़ादी जी झोली में पियो। वरी नंढड़ो शहज़ादो अखचम में सभिनि जी अखियुनि जे अॻां ग़ाइबु थी वियो, अची पंहिंजे घर वेही रहियो। अहिड़ी तरह 4 दफ़ा नंढड़े शहज़ादे बाज़ियूं खटियूं मगर शहज़ादो हथु कोन आयो। आख़िर में 5 दफ़े शहज़ादे खे हार ॾिनो। जीअं शहज़ादे खे क़बूल करे उन जे गिची में वञी पा। शहज़ादी हार हथ में खणी सभई सिफ़ूं चीरींदे अची नंढड़े शहज़ादे जी गिची में विधो। पोइ खेसि चंबिड़िजी पई, चई हाणे मूंखे छॾे न वञ। शहज़ादे हिन खे अंजाम ॾिनो 6 महीननि खां पोइ तोसां शादी कंदुसि, हाली मूंखे छॾ। पोइ शहज़ादो अखचम में सभिनि जी अखियुनि जे अॻां ग़ाइबु थी वियो, अची पंहिंजे कोठी में वेही रहियो। अॼु वापसि घर अचण सां 6 भाइरनि खे हलण जी संबत कई। हाणे साईं थोरे घणे ॾींहंनि खां पोइ 7 भाइर ओरींदा अकलींदा वेला वक़्तु काटींदा पंहिंजे अची वतन पहुता। जॾहिं बादशाह खे ख़बर पई तॾहिं उन्हनि जे मरहबा लाइ हिकिड़ी वॾी जशन जो इंतज़ाम कराई। राति जो बादशाह 7 पुटनि खे घुरायो ऐं खाणसि रस्ते जी ख़बरचार ऐं ख्वाब जी ताबीर बाबति पुछा कई। पहिरीं 6 भाइरनि चयो उनखे पक हुई त जेका करामत आहे उन मण में आहे, सो ॾाढा मिर्च मिसाला गॾिजी झूड़ नांग जो मारण जी हक़ीक़त ऐं मण जी हथ करण जी हक़ीक़त पेश कई। बादशाह उहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। चई उहा मण सुभाणे आम दरबार में पेश कजो, भली सॼी ख़ल्क़ मुंहिंजे ख्वाब जी ताबीर ॾिसे। वरी नंढड़े शहज़ादे खां ख़बरचार पुछा कई, जंहिं ते नंढड़ो शहज़ादो कंध हेठि करे बीही रहियो। जंहिं ते बादशाह संदसि भाइरनि खां पुछा कयो, ॼण ॿुधायो त साईं हीउ नकार हितां हली हिकिड़े शहर में हिकिड़ी औरत वटि सभु माल मता फुराए वेही रहियो, जीअं की असां हिन खे वापसि ईंदे हेॾां वठी आया आहियूं। बादशाह खे उहो ॿुधी ॾाढो अरमान थियो ऐं नंढड़े शहज़ादे खे बुरो भलो चई। शहज़ादो अहिड़ी कुचे जहिड़ी भित, पर दिलि में चवणु लॻो पाणी सुभाणे दरबार में ख़बर पवंदी। हाणे साईं जॾहिं सुबुह थियो तॾहिं बादशाह सभिनि खे दरबार में गॾु करण जो हुकुम ॾिनो। सभई माण्हू अची दरबार में पहुता। तॾहिं बादशाह बि 7 शहज़ादनि समेत दरबार में आयो। उते 6 शहज़ादनि खां बादशाह ख्वाब जी ताबीर जो पुछा करणु लॻो। 6 भाइरनि उहा झूड़ नांग वारी मण कढी हणी ॿाहिरि रखी, पोइ हथ ॿधी बीही रहिया। उन्हनि खे त का ख़बर ई कोन हो, कॾहिं हेॾां लोणा हणनि त कॾहिं होॾां लोणा हणनि। नेठि कुझु देरि खां पोइ नंढड़े शहज़ादे बादशाह खे चयो, पंहिंजे पीउ बादशाह खे चई, क़िबला जेकॾहिं हुकुम थिए त आउं बि हक़ीक़त पेश कयां। जंहिं ते बादशाह कावड़ में चयो, ॿुधा। पोइ हिन भरी दरबार में पंहिंजे झूड़ नांग खे मारणु, मण हथ करणु, शहज़ादनि जो औरत वटि फासणु, परनि खे ॻोल्हे लहणु, वरी शहज़ादी जो मुड़ुसु चूंडण जे तमाशे में शरीक थियणु ऐं भाइरनि जी खाइणसि मण फुरण जी सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। जेका ॿुधी सभई माण्हू अजब में पइजी विया। पोइ हुकुम कयईं त हिकिड़ो साह मैदान करायो, हाणे अव्हांखे ख्वाब जो ताबीर थो ॿुधायां। यकदमि हिकिड़ो साह मैदान थियो। जॾहिं ऊंदाही जो वक़्तु थियो, अधु राति थी, तॾहिं नंढड़े शहज़ादे छा कयो, यकदमि खीसे मां उन्हनि 5 परनि जा वार कढी उन्हनि खे थोरो जो बाहि जो सेको ॾिनो त 5 परियूं उते अची सड़ियूं। जॾहिं 5 परियूं उते अची पहुतियूं तॾहिं नंढड़े शहज़ादे परियुनि खे चयो, अॼु बादशाह सलामत खे ख्वाब जो ताबीर ॾेखारिणो आहे। हिकदमि परियुनि हुकुम जी तामील कई। चांदना परी थुड़, सोना परी टार, ज़मरद परी पन, नीलम परी फर ऐं याकूत परी गुल बणिजी वण ठाहियो। जंहिंजे विच में नंढड़े शहज़ादो हथ में मण खणी चढ़ी बीही रहियो। सभिनि माण्हुनि जो उहो तमाशो ॾिठो, वाह वाह कई ऐं सॼी जग नंढड़े शहज़ादे खे आफ़रीन चई। पोइ नंढड़े शहज़ादे सभिनि परियुनि खे मोकल ॾिनई। हाणे साईं थोरे घणा ॾींहं जे आराम खां पोइ नंढड़े शहज़ादे वॾे शान शौक़त सां वञी उन खटियल शहज़ादी जे पीउ जे मुल्क पहुतो। उतां जो बादशाह त अॻे हिन जे इंतज़ार में हो। उते त कंजरियूं कुसजनि पियूं त ॿकरियूं नचनि पियूं। जॾहिं हीउ उते पहुतो त उतां जे खटियल शहज़ादी सां शादी करे आयो ऐं बाक़ी हयाती जा ॾींहं वॾे शान शौक़त सां गुज़ारण लॻो। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते पहिरियों दफ़ा आया आहियो त असांजी यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान खे हाल कंदा त जीअं ईंदा तव्हांखे अहिड़नि मज़ेदार कहाणियुनि जो नोटिशन मिले। दोस्तों मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।